कंहिं ॻोठ में हिकिड़ो ग़रीब रहंदो हो। दुनिया ऐं दौलत जे करे त तमामु ग़रीब हो, पर दिलि जो शाहूकार ऐं कारपत जो साफ़ मुड़ुसु हिन जहिड़ो को ॿियो हुजे ई न। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त हिन मुड़ुस खे अची पैसे जी लोड़ वरायो। नेठि ॻणतियूं खाई वियूं। शहर जे हिकु शाहूकार वटि ऐं 3 महीननि जे वाइदे ते 100 रुपया उधार वठी अची पंहिंजे कम लाथाईं, माना कम जे लाइ खणी आयो। ॾींहं खेरनि सां गुज़रंदा विया। तव्हांजो वाइदे पूरे थियण खां 2 महीना ॿिया बि मथे गुज़री विया। हाणे शाहूकार खे बि अची होरा खोरा लॻी, सो ईंदड़ वेंदड़ खां पुछाऊं करणु लॻो। नेठि हिकु ॾींहुं उन्हीअ ग़रीब कर्ज़ी जो पाड़ेसरी मिली वियसि, जंहिंखां ख़बर मिलियसि त उहो ग़रीब उन्हीअ ॾींहुं सुबुह जो गुज़ारे वियो आहे ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो संदसि जनाज़ो खजंदो। लोणेदार जो अॻे ई मलूल वेठो हो, वेतर इहा ॻाल्हि ॿुधी चुप में अची वियो। नेठि ख़्यालु कयईं त छो न सुबुह जो सवेर लाश पुरण खां अॻु ॻोठ में पहुची संदसि वारसनि खां कर्ज़ चुकाए वठां। इहो ख़्यालु करे मोटी घर आयो। राति जीअं तीअं करे गुज़ारी। सुबुह जो भले घोड़े ते सवार थी बंबरकी जो वञी उन ॻोठ में पहुतो। वाट वेंदे उहो ख़्यालु कयईं त जेकॾहिं 100 रुपया फोती जे माइटनि न ॾिना त पोइ उन्हनि जे लाश खे 100 मोचड़ा हणी मोटंदसि। ॻोठ पहुचण ते ॾिसे त लाश बराबरि रखियो आहे ऐं कांधी चौधारी वेठा आहिनि। वेझो वञी फोती जे वारसनि खां पंहिंजी रक़म जी घुर कयईं। तंहिं ते हिननि चयसि त मियां, हू अॻे ई ग़रीब हो, वटसि खाइण लाइ कोॾी बि कान हुई। ही कफ़न दफ़न जो कमु बि ॻोठ वारनि फोड़ी करे निभायो आहे। अहिड़ी हालत में तोखे पैसा किथां मिली सघंदा? लोणेदार इहो जवाबु ॿुधी तीअं ज़िद करणु लॻो। चई, मूंखे पंहिंजा पैसा कीअं बि करे पूरा करे ॾियो, न त मुंहिंजो मुड़साणू वचन आहे त लाश खे 100 मोचड़ा हणी पोइ मोटंदसि। भला मोए माण्हू ते को कख बि न सहे। सो इहा ॻाल्हि ॿुधी अची मेड़े मिणते पिया कनि। केतिरा ई हीला हलाए बीठा, पर लोणेदार पंहिंजी हठ तां हेठि न लथो। अञा उन्हीअ छिकताण में ई हुआ त हिकु सौदागर घोड़े सवार अची उतां लंघाऊं थियो, यानी उनजो गुज़र थियो। माण्हुनि जो मेड़ ऐं गोड़ गुमसान ॾिसी वेझो अची पुछणु लॻो। ॻोठाणनि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधायसि। सौदागर बि को नेक शख़्स हो। इहा ॻाल्हि ॿुधी शाहूकार खे ॾाढो सम्झाईं, पर हिन हिकु बि न ॿुधसि। तंहिं ते ख़ुदा करणु पंहिंजे खीसे मां 100 रुपया कढी शाहूकार खे ॾेई अची घर भेड़ो थियो। ॻच ॾींहं खां पोइ दस्तूर मूजिबि साॻियूं सौदागर वरी वापार जे ख़्याल सां साॻियूं घोड़ो संजे उथी पंधु पियो। वाट ते हिकु मुक़ाम हो। हीअ जीअं उन मुक़ाम खां लंघी थोरो अॻुभरो थियो त पुठियां कंहिं ॿिए घोड़े जी टाप टाप जो आवाज़ कन ते पयसि। कंध वराए जान खणी ॾिसे त हिकु ॿियो सवार घोड़े खे वाव वांगुरु उॾाईंदो पियो अचे। इहो ॾिसी ही थोरो तरसी बीठो। ॿिए सवार वेझो अची ॾाढी हुब सां सलाम वारायसि, जंहिंजो जवाबु हिन बि साॻी तरह हुब सां ॾिनो। ख़बरूं चारूं ॾींदे वठंदे सौदागर चयो त आऊं सौदागर आहियां, वणज वापार जे ख़्याल सां ॾोराए ॾेह पलाणियो अथमि। ॿियो मिड़ी ख़ैरु। ॿिए सवार तंहिं ते वरायसि त अदा खपे बि ख़ैरु। हाणे हिकिड़ी महिरबानी कर जो मूंखे बि पाण सां वापार ते वठी हल। सौदागर चयसि त यार, मूंखे क़बूल आहे। 2 त 12 अवेल सवेल हिक ॿिए खे कमु पिया ईंदासूं। इहा ॻाल्हि ॿुधी सवार ख़ुशि थियो ऐं चयाईं त हाणे हिकिड़ो शर्त आहे। चङो थींदो जो उनजी कची में फ़ैसिलो करे छॾियूं त पकी में पारणु सवलो थिए, मतिलबु त निभाइणु सवलो थिए। कची में फ़ैसिलो करे छॾियूं त उनखे पाणु सवलो थिए। शर्त हीअ आहे त नफ़े या नुक़सान जो पूरो अधु विराए खणंदासूं। सौदागर इहो शर्त अखियुनि ते हथु रखी क़बूलु कयो ऐं पोइ 2 ॼणा अॻिते रवाना थी विया। हलंदा हलंदा सायूं कंदा बिरनि पटनि झंगनि झरनि मां थींदा देस छॾे वञी परदेस पहुता। हिकिड़ो चङो मोचारो शहर ॾिसी घोड़नि तां लही वाव सवाव वठण लाइ अंदरि लंघी विया।
घुमंदा फिरंदा हिकु चौंक ते माण्हुनि जो मेड़ ॾिसी बीह रहिया। छा ॾिसनि त पासे ते हिकु तख़्ती टंगी पई आहे जंहिं ते लिखियलु आहे त जेको बि माण्हू बादशाह जी धीअ सां शादी कंदो तंहिंखे संग सां गॾु राज भाग जो अधु पुण ॾाज में ॾिनो वेंदो। अॻिते ईअं बि लिखियलु हो त घणे वक़्त खां वठी हीअं थींदो अचे थो त जेको बि शख़्स शहज़ादी सां शादी करे थो सो उन्हीअ राति में ई गुज़ारे वञे थो। ख़बर न आहे त हीउ कहिड़ो इसरार आहे। उन हूंदे बि जेकॾहिं को शादी लाइ रज़ामंद हुजे त बेशक हीअ नगारो वॼाए इतला ॾे। तख़्ती पढ़ी ॿई ॼणा अचरज में पइजी विया। नेठि थोरे वीचार खां पोइ सवार सौदागर खे चयो त अदा तूं खणी क़िस्मत आज़माए। सौदागर वणायसि त मियां वाह जो मुंहिंजो घण घरूं थियो आहीं जो अखियुनि ॾिठे मौत में थो विझीं। दोस्त भले तो जहिड़ा कजनि, अहिड़ी शादी खां त सुञ भली आहे। आऊं इहा ॻाल्हि हरगिज़ क़बूल न कंदसि। इते सवार चयसि अदा मुड़ुसु उहो आहे जो हर मुश्किलात खे मुंहुं ॾे ऐं अणथियणी करे ॾेखारे। तूं मूं में को बि शक न आण। ॿेलीअ जो बल आहे। अलाह तोहार करे हिमत जो संदरो ॿध। आऊं बि हथ थी रखी कोन वेंदसि। इहो ॿुधी सौदागर थधो साह भरे चयसि त यार ही शादी न आहे पर सिर जो सौदो आहे। साह हर कंहिंखे प्यारो आहे। मूंखे हिन वक़्तु शादी जी ज़रूरत कान्हे। पोइ छो लालच ते लॻी पाण खे पंहिंजे ठहियल ठुकियल घर खे ओढ़ा में हणा। दोस्त इहो जो वक़्तु सर सुहिणी सलाह ॾे पर हाणे जेकॾहिं इनकार थो करियां त तूं मूंखे गिदीमय सम्झंदे। तंहिं करे जेका तुंहिंजी मर्ज़ी पर हिकु ॻाल्हि यादि रख त पुठिते जे पारत अथई न पोयां जी पारत अथई। सौदागर चवणु लॻो उन सवार खे। ईअं चई वरी अची साॻी तख़्ती जे भर में बीठो ऐं ॾौको खणी 2-3 भेरा ॾाढे ज़ोर सां नगारे ते हणी कढियाईं। नगारे जो आवाज़ु ॿुधी सॼे शहर जा माण्हू हिन तमाशे ॾिसण लाइ अची गॾु थिया त ॾिसूं त वरी कहिड़ो बदनसीब सिर अॾीअ ते रखणु आयो आहे। साॻिए वक़्तु नगारे जे आवाज़ ते दस्तूर मूजिबि वज़ीर बि महलात मां निकिरी आयो ऐं हिननि ॿिन्ही ॼणनि खे साण वठी वञी बादशाह जी कचहरी में खड़ो कयईं। सवार सौदागर लाइ संग घुरियो। बादशाह क़बूल कयो। ॿिए ॾींहुं ॾाढे धाम धूम सां शादी थी गुज़री। सुहागणियूं साठ सवण करे सौदागर खे घर वठी वियूं ऐं लाऊं ॾियारे छड़ो छड़ थी वियूं। ॿिन्ही घोट कुंवार खे मौत जी निंड खणी वई। होॾां सवार जंहिं पंहिंजे दोस्त खे ॻाढ़ो घोट बणाए मौत जे मुंहं में मोकिलियो हो ख़्यालु कयो त ॾिसां त सही त कहिड़ो सबबु आहे जो वीचारनि घोटनि खे राति विच में अजल उॾायो थो वञे। आख़िर जॾहिं हू मुंहुं टरी सभु को पंहिंजे पंहिंजे घर वञी आरामी थियो तॾहिं तरार खणी पेर में ॾींदो घोट कुंवार जे महल में घिड़ी वियो। ॾिसे त ॿई ॼणा मिठी निंड में सुता पिया आहिनि। हीउ बि माठ करे पलंग जे हेठां चोरनि वांगुरु लिकी वेही रहियो। ओचितो जां खणी निहारे त वाह हिकिड़ो कारो वसीर नांग शहज़ादी जे वात मां निकिरी सौदागर ॾांहुं वधी रहियो आहे। हिन खे उघाड़ी तरार त अॻे ई साण हुई सो हिक ई धक सां नांग खे 2 अध करे रूमाल में ॿधी साॻी तरह महल मां निकिरी अची पंहिंजी जाइ ते आरामी थियो। सुबुह जो सवेर दायूं बायूं घोट जी ख़बर लहण लाइ दौड़ी आयूं। छा ॾिसनि त घोट तेल फुलेल करियो कुंवार सां गॾु पलंग ते वेठो आहे। बसि पोइ त शादमाना लॻी विया। बादशाह ते मुबारकनि जा मींहं वसी विया। ख़ैर ख़ैरातूं थी वियूं। ग़रीब गुरबे फ़क़ीर फुकराओ खाई ढो कयो। 3 ॾींहं जी ख़ुशी ऐं जशन खां पोइ सौदागर बादशाह खां इजाज़त वठी कुंवार ऐं साॻे दोस्त समेत वतन वरियो। हलंदे हलंदे जॾहिं साॻी मुक़ाम वटि पहुता तॾहिं सवार चयो त अदा हाणे मुंहिंजो गस ॿिए पासे आहे। तंहिं करे चङो थींदो जे हिते थोरो तरसी साही करे पोइ पंहिंजो रस्तो वठूं। इहा ॻाल्हि सौदागर खे बि आहिड़ी ऐं घोड़नि तां लही पिया। सौदागर सवार खे घणो ई सम्झायो त मियां हींअर मूंसां गॾिजी हल ऐं 2-3 ॾींहं ख़ुशियुनि जा गुज़ारे पोइ वरण वारी कजि।
पर सवार पंहिंजी हट तां न लथो। नेठि सौदागर खेसि इजाज़त ॾिनी। उते सवार चयो त हाणे वहिंवार मूजिबि अधु विराए ॾे। सौदागर वॾी ख़ुशीअ सां खेसि ॾेज माल मां अधु ॾिनो। सवार पंहिंजो हिसो क़ाबू करे चयो त मियां पंहिंजो अंजाम हो त जेके मिलंदो ते मां ॿ फारूं कंदासूं। पाण खे हिन सफ़र में माल सां गॾु हिकु ज़ाल बि मिली आहे, सो वहिंवार सां उन जो अधु बि मूंखे मिलणु घुरिजे। सौदागर इहा ॻाल्हि ॿुधी वणायो त अदा कॾहिं ज़ालूं बि विराइबियूं आहिनि। ॻाल्हाए संभाले, हीउ छा चई रहियो आहीं? चङो मुड़ुसु हुजीं त इहा बक बक बंदि कर। तंहिं ते सवार चयसि त मियां दुनिया जो दस्तूर आहे त वापार वचन ते थींदा आहिनि, धीअरूं पुट ज़बान ते ॾिबा आहिनि। तंहिं करे तूं जेको अंजाम कयो आहे इहो मुड़ुसु थी पार, न त आऊं बि अॻियां गिदी कोन आहियां। चयो अथई त पंहिंजी कोल खे पाणी ॾे, न त घीसी करे जिंद छॾा। सौदागर बि अॻियां सियाणो हो, सो वझ ॾिसी अची मिंथ में पियो। चई अदा मूंखे पंहिंजो वचन विसरियो कोन आहे, पर तूं बि मुड़ुसु आहीं, कुझु ख़्यालु त कर। पंहिंजी दिलि ते हथु रखी ॾिस, कंहिं समय सूमरे ईअं कयो हुजे त आऊं बि खणी हाम हणां। पंहिंजो वचन वणज वापार लाइ हो, सो बराबरि ईअं कयोसीं। हाणे ॾांहुं थी महिरबानी कर, ईअं न थिए जो पाण में कड़ा थी पऊं। सवार चयसि त नवां घोट ॿ भाइर टियों लेखो, सो आऊं पंहिंजो अधु मोए माराए खां सवाइ कोन छॾींदसि। हिकिड़े ते सवार, ॿिए ते सौदागर। ॿी का पर बि पासे में कान हुई जा खणी हिननि जो निबेरो करे। नेठि सौदागर थधो साह भरे पंहिंजी कुंवार ॾांहुं निहारियो। जा हिन जो मतिलबु सम्झी वई ऐं चयाईं त जेकॾहिं अव्हां जो पाण में अहिड़ो अंजाम आहे त पोइ बेशक पालणु घुरिजे। मुंहिंजो ॾेर कंहिं बुछड़े ख़्याल सां तो ते ज़ोर कोन थो भरे, पर पंहिंजो पलान थो छिके। तंहिं करे चङो आहे त मूंखे हिते ई अधो अधु करे पोइ ॿई हथ ठोकींदा हलिया वञो। इहो ॿुधी सौदागर चयो त अदा हाणे मां पंहिंजे वचन पालण लाइ तयारु आहियां। तंहिं ते सवार चयसि त पंहिंजी कुंवार खे पधरे पट विहारे अच त तुंहिंजी अखियुनि आॾो ॿ अधु करियांसि। सौदागर उथी ईअं कयो। उते सवार बि उघाड़ी तरार खणी तयारु थी शहज़ादी जे वेझो आयो। हू वीचारी बि भला ज़ईफ़ ज़ात, सो उघाड़ी तरार ऐं सवार जी शिकिल ॾिसी दहिलजी वई। सवार अञा हथ मथे करे तरार फहकाइण ते हो त शहज़ादी खां डप विचां रड़ निकिरी वई ऐं उन रड़ सां गॾु साॻी वसीर नांग जो ॿचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर इहो हाल ॾिसी वाइड़ो थी वियो। सवार चयसि त यार मुंहिंजो पहिरियों वार त घुसी वियो, हाणे ॿिए जी मोकल ॾे। सौदागर वणायसि त मियां आऊं पंहिंजे कोल ते पको आहियां, तूं भले ॿियो वार कर। तोखे जेकॾहिं पंहिंजी हठ तां हेठि लहणो कोन्हे त मूं बि पंहिंजे सुहागण जो सिर सहसायो आहे। तोखे जेको वणे सो कर। सवार अॻे ई वांगुरु शहज़ादी जे वेझो वञी ॾाढी झल मां अञा तरार ओलारी मस्त। शहज़ादी अॻे खां बि वॾी रड़ करे बेहोश थी वई ऐं साॻी तरह ॿियो बि नांग जो ॿचो संदसि वात मां निकिरी वञी परे पियो। सौदागर खे तां ई वधीक अचरज वठी वई। सवार वेझो अची चयसि त अदा ॿियो भेरो बि वार घुसी वियो, हाणे छा सलाह आहे? सौदागर वणायसि त मियां मूंखां हर हर छा थो पुछीं? तोखे मोकल आहे भली पंहिंजो कमु पूरो कर। इते सवार खिली तरार खणी सौदागर जे पेरनि में रखी ऐं शादीअ जी राति नांग मारे संदसि जान बचाइण वारो सॼो किस्सो करे ॿुधायसि। सौदागर रूमाल में ॿधल नांग ॾिसी ऐं पंहिंजे दोस्त जे वातां किस्सो ॿुधी धणी जा थोरा मञिया ऐं हथ ॿधी सवार खां माफ़ी वठणु लॻो। सवार भाकुर पाए चयसि त अदा माफ़ी त पाण मूंखे वठणु घुरिजे जो तुंहिंजी लॼ खे अधो अधु करण ते ज़ोर भरियमि ऐं तुंहिंजो चवणु न कयमि। ॻाल्हि हीअं आहे त मूंखे अॻे ई ख़बर हुई त हिन शहज़ादी जे पेट में हिन आफ़त जा 2 ॿचा बि पयल आहिनि, जे वॾा थी वरी तोखे ई नुक़सानु पहुचाईंदा।
सो रुगो उन्हनि हचान खे टालण लाइ ईअं कयमि। तुंहिंजी घरवारी मुंहिंजी भेण आहे, मूंखे जेको करिणो हो सो कयमि। हाणे भले ख़ुशीअ सां सारी हयाती पियो मज़ा माण ऐं मूंखे ॾे इजाज़त त सुजंदे वञी घर पहुचां। तंहिं ते सौदागर चयसि त भला एतिरो त ॿुधा त तोखे इहा ख़बर कीअं पई त मुंहिंजी घरवारी जे पेट में अञा बि नांग जा 2 ॿचा आहिनि। सवार इहा ॻाल्हि ॿुधी घणो नटायो, पर अॻियां हू बि सौदागर हो न छॾियईं। नेठि खिली चयाईं त अदा आऊं उन्ही ग़रीब शख़्स जो रूह आहियां जंहिंजे लाश खे तो हणा 100 रुपया ॾेई मोचड़नि खां बचायो हो। हाणे मुंहिंजी अल्लाह तोहार ऐं तुंहिंजो मौला मददगार। ईअं चई रूह घोड़े समेत गुम थी वियो। ही घोट कुंवार साॻी तरह घोड़ा पलाणी ख़ैर सां अची पंहिंजे घर भेड़ा थिया। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।